पाकिस्तान समेत सॼी दुनिया में माण्हू कोलेस्ट्रोल वधण वारनि मसइलनि जो शिकार आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो हर साल 44 लख माण्हू कोलेस्ट्रोल वगी मौत जो खाज बणिजी वञनि था। कोलेस्ट्रोल वधण मां मुराद रत में सणभ वधी वञणु आहे। जेकॾहिं इन खे मुंहुं न ॾिजे त इहो रत जूं नालियूं ब्लॉक करे सघे थो, जॾहिं त रत जी नालियुनि जे ब्लॉक थियण जे करे ई दिलि जा मर्ज़ ऐं अधरंग थी पवंदो आहे। इहो सणभ मुनासिब ग़िज़ा न वापराइण, वर्ज़िश न करण ऐं वज़न वधी वञण जे करे थी सघे थो। पर अव्हां खे इहो ॿुधायूं त हिकु जड़ी बूटी अहिड़ी बि आहे जेका हिन ॾुखी सूरतहाल में अव्हां जी सिहत खे बहितर बणाए सघे थी। ताज़ो पतो लॻायो वियो आहे त सुका धाणा जिस्म में सणभ जी सतह खे घटाइनि था, जंहिंसां दिलि जा मर्ज़ घटिजी वेंदा आहिनि। इन ॾिस में हिकु तहक़ीक़ कई वई आहे जंहिं में ॿुधायो वियो आहे त धाणे जा ॿिज हानिकार सणभ खे घटाए या ख़तम बि करे सघनि था। इन खां अॻु 2009 में बि ॿुधायो वियो हो त सुका धाणा रत जे वहकिरनि खे बि ज़ाब्ते में रखण लाइ मददगार हूंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk